करबला जे शहीदनि जी यादि में सॼी सिंध सोगवार आहे। इन हवाले सां घोटकी ज़िले जे इस्लाम खान लाशारी, जरवार, दाद लगारी ऐं मीरपुर माथिले जे हर हंधि सबीलूं लॻायूं वियूं आहिनि ऐं न्याज़ नगर जो सिलसिलो पिणु जारी आहे। मासूम अली असगर प्याज जी मासूम मसी सकीना जे प्याज उनके गम में वही करे पांच मन जो सबील जेके लाईंदा आहियूं। पहिरीं मोहरम कोटी 13 मोहरम ते करबला जी सबीला इन जो नालो भी करबला जी सबीला असां ही मौला इमाम हुसैन जे गम में जेको लगाईंदा आहियूं हर साल। ॿिए तरफ़ इमाम बारगाहुनि, मस्जिदुनि ऐं मातमी जुलूसनि जे गुज़रगाहुनि जी चौकसी सख़्त कई वई आहे। सिक्योरिटी के हवाले से ज़िले ई अंदर इंतज़ाम इंतहाई सख्त कया विया आहिनि, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स के हाई अलर्ट किया वियो आहे। ज़िले में 2683 पुलिस एहलकार ऐं 200 रेंजर्स जा जवान ड्यूटी ते मुक़रर किया विया आहिनि। 90 पुलिस मोबाइल शहरनि में गश्त कंदियूं जीअं को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश अची न सके। कैमरामैन उमर कुराई सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।